मोरो खबर शामिल करी थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो जे मौजूद शख्सियत मीर नवाज़ कलोड़ो मोरो प्रेस क्लब में पंहिंजी न्याणी ते ज़ुल्म खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। साणस गॾु गुलाम फरीद कलोड़ो पिण गॾु मौजूद आहे। वधीक तफ़सीली वीडियो रिपोर्ट ॾिसूं था सिंधी अल्ताफ सुमरो जी हिन वीडियो रिपोर्ट में। नवाज़ कलोड़ो वेठल शहर गांधी रोड मोरो पंहिंजे बयान में प्रेस तो कयां त पंहिंजा छंदी असीदा त लालो मुतबार लालो कलोड़ो ऐं नसीर कलोड़ो मुंहिंजे घर में अंदर घेड़ी पंजड्रा करे ऐं मार मोट कयाऊं ऐं दड़को दवान बि कयाऊं त तुंहिंजी न्याणी ऐं तव्हांखे मारींदासीं ऐं हुनखे हेरासमेंट कंदासीं। हुन खां पोइ मोतमार धमकियूं ॾिनऊं त तुंहिंजी छोकिरी खपायूं था। हुन ते फेडरल एजेंसी वारा नोटिस वठनि, इहो धंधो कर, असां तोखे खपायूं था। पर मुंहिंजी धीउ इनकार कयो। उन इनकार ते उनखे बि मार मुटाए तशदुद शुरू कयऊं। घरां कढी छोकिरीअ जो सोन ऐं सामान ऐं ॿिया पैसा कब्ज़े में कयूं वेठा आहिनि। छोकिरीअ खे तमामु घणो तशदुद कयो वियो। उन ते असां कराची बार खे अपील कई। उन्हनि कराची बार वारनि नौशाद SSP नालको मोड़ो SHO तव्हां पंहिंजे डायरेक्टर ते पंहिंजो दरख़्वास्त एप्लीकेशन मीर नवाज़ जे नाले ते मोकिली आहे। हुन में इहो ॼाणायो वियो आहे त हिन ते ATC केस दाख़िल कयो वञे ऐं FIR कई वञे। हुन खां पोइ हिननि मुंहिंजो ॼण जजाद कयो आहे त तोखे मारींदासीं ऐं मुंहिंजे पुट एडवोकेट हाई कोर्ट तनवीर अब्बासीअ खे बि पिण मोतमार धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। लिहाज़ा महिरबानी करे हाई कोर्ट जो चीफ जस्टिस सिंध ऐं कानूनी इदारा हिननि जे ख़िलाफ़ नोटिस वठनि। हिननि दहशतगर्दनि खां असांखे तोहफ़त ॾियारायो वञे।